अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं हैं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी, जिया पेज जाखोड़ में सुंदरता जो 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन, हैदराबाद, सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे बाबा अव्हां किथे हूंदा आहियो। लियोना निंड में जागी त दरीअ मां थधी हवा अंदरि अची रही हुई ऐं पर्दा हवा में लुॾी रहिया हुआ। संदसि महबूब तरीन गुॾी ऐं नंढिड़ो पांडा हर ॾींहं जियां संदसि विहाणे जे भर में हो। कहिड़ी शइ न हुई? हुन पंहिंजो कंधु चइनी रुखनि में फेरायो ऐं ॻोल्हण लॻी त मां किथे आहे। खेसि लॻो त मां ॼणु किथे लिकी वई आहे ऐं हाणे उतां झाती पाए चवंदी मां हिते आहियां, पर अहिड़ो कुझु बि न थियो। हुन पंहिंजूं अखियूं महिटियूं, हंध तां लथी ऐं सिधो रंधिणे न आई। अमां उते बि कान हुई। हुन ॾिठो उते संदसि पीउ काफ़ीअ जो कोप ठाहे रहियो हो। बाबा, हुन रड़ कई। अड़े लियोना, मुंहिंजी राणी, तूं कीअं आहीं? छा तूं निंड सुठी कई? बाबा तव्हां कॾहिं आहियो? काल्ह राति राणी। मूंखे ख़बर आहे त सुभाणे तुंहिंजो जनमु ॾींहुं आहे। मां सॼी दुनिया विसारे सघां थो, उन खे कीअं थो विसारे सघां। हुन नंढड़ीअ खे कच्छ में खयूं ऐं जाम चुमियूं ॾिनाईंसि। नंढड़ी संदसि भाकुर में पाण खे भिकोड़े छॾियो। अम्मा किथे आहे बाबा? अॼु त असांखे सालगिरह जी शॉपिंग लाइ निकिरणो आहे। तुंहिंजी नानीअ जी तबियत ख़राबु थी वई आहे। लियोना, मम्मीअ खे तकिड़ो ओॾांहुं निकिरणो पियो। ओ नो! संदसि मुंहुं लही वियो। मूंखेसि ॿुधायो हो त मूंखे पंहिंजी सालगिरह लाइ छा छा थो घुरिजे। हाणे मां छा करियां? परेशान न थी, पहिरीं पाण नाश्तो था करियूं। ॾिस मूं तुंहिंजे लाइ केले जो छा त मज़ेदार केक ठाहियो आहे। बाबा, तव्हांखे ख़बर न आहे त मूंखे केला न आहिनि वणंदा। मां उहो कोन खाईंदसि। काई ॻाल्हि कान्हे, मां तोखे ॿियो कुझु थो ठाहे ॾियां। मूंखे वेझणो आहे। हली आ। लियोना खे वेझणु ॾाढो वणंदो आहे। हुन टप में पाण साण पंहिंजी बदक बि रखी, पाणीअ जा छंडा उॾायईं, ख़ूब मस्ती कयईं। संदसि पीउ खेसि टॉल में वेढ़ियो ऐं बेडरूम में खणी आयुसि। ॾिसूं त अॼु लियोना छा थी पाए, ॻाढ़ो फिराक या अछो फिराक? न बाबा, मूंखे गुलाबी वणंदो आहे। ठीकु आहे राणी, गुलाबी था पाए वठूं। न पर मुंहिंजा वार केरु संवारींदो? मूंखे पंहिंजे कपिड़नि सां मैचिंग हेयर क्लिप्स खपनि। उहो केरु ॻोल्हींदो? मूंखे ख़बर आहे अव्हां खां त कोन लभंदियूं। लियोना सफ़ा कावड़िजी वई हुई। संदसि पीउ कॿट जे खाननि में हणवठि मचाए छॾी। ॻोल्हा कंदे खेसि हुन ॻाल्हि जो को बि अहसासु कोन हो त खाननि खोलण सां कॿट लुॾियो पिए ऐं उन मथां रखियल मच्छियुनि जी बरनी आहिस्ते आहिस्ते सिरकी रही हुई। ओचितो हिकु वॾो आवाज़ु थियो। बरनी हेठि किरी, शीशे जा ज़रा चौधारी पखिड़िजी विया ऐं मच्छियूं हेॾां होॾां फतकण लॻियूं। लियोना रड़ियूं करणु शुरू कयूं। पीउ रंधिणे ॾांहुं भॻो ऐं हिकु बाल्टीअ में कुझु पाणी खणी आयो। हुन एहतियात सां मच्छियूं खयूं ऐं बाल्टीअ में विझी छॾियूं। लियोना रड़ियूं कंदी रोई रही हुई। तव्हां ज़रे घटि मुंहिंजूं सभु मच्छियूं मारे छॾियूं हुयूं। बाबा, तव्हांखे मूंसां ज़रो बि प्यारु न आहे। तव्हांखे मुंहिंजी का बि ख़बर न आहे। तव्हां मूंखे स्कूल छॾणु कोन वेंदा आहियो, मुंहिंजे स्कूल जे प्रोग्रामनि में कोन ईंदा आहियो। मूंखे अव्हां खां नफ़रत आहे। मूंखे पंहिंजी अम्मा खपे। पीउ खे वॾो झटको लॻो। हुन कॾहिं सोचियो बि कोन हुयो त संदसि धीअ वटि हुनजो को अहिड़ो अक्स हूंदो। संदसि नौकिरी अहिड़ी हुई जो हू पंहिंजे घर वारनि खे घणो वक़्तु न पिए ॾेई सघियो, पर खेसि हुन ॻाल्हि जो अहसासु हुयो। हुन पंहिंजे ख़्वाबनि में बि कोन सोचियो हो त को संदसि ग़ैर हाज़िरी हुननि जे विच में एॾो फ़ासिलो पैदा करे छॾींदी। हू आहिस्ते आहिस्ते पंहिंजी धीउ लियोना ॾांहुं वियो। संदसि हथ झलियाईं ऐं चयाईं, जे तोखे ॾुखु थियो आहे त मां माफ़ी थो घुरां, पर मूं तोखे उहो ॾुखु ॾियणु न पिए घुरियो। धीअ, तूं मूंसां कुझु घड़ियूं ईंदीअ त मां तोखे कुझु ॾेखारियां। लियोना पंहिंजे पीउ सां गॾु वई, जेको खेसि लाइब्रेरी वठी आयो। उतां हिकु एल्बम कढियईं ऐं लियोना खे पंहिंजे कच्छ में विहारे ॾेखारणु शुरू कयईं। राणी, तुंहिंजो बाबा सदाईं तोसां गॾु रहियो आहे। हीउ ॾिस, जॾहिं तूं ॼाई हुईअं त कीअं न कप जो वेढ़ो पई लॻी, कीअं न मूं तोखे पंहिंजे हथनि में खयूं
ऐं सॼी दुनिया खां वधीक तोसां प्यारु करणु शुरू कयो। हीअ तस्वीर ॾिस, तूं कीअं मूंखे घोड़ो ठाहे मथां सवारी करे रही आहीं, कीअं न पाण मश्करी करे रहिया आहियूं। हीअ तस्वीर ॾिस, तूं कीअं पंहिंजनि आङुरियुनि सां मुंहिंजे मुंहं ते रंग हया आहिनि। ॾिस मां केॾो अजीब पियो लॻां, मश्किरो थो लॻां न। तस्वीरुनि खे ॾिसी लियोना खिलणु लॻी। ऐं मां हीअ ॾिस, हीअ तुंहिंजो उहो ॾींहुं जॾहिं तूं पहिरियों भेरो साइकिल हलाई हुई, हीअ पहिरियों ॾींहुं जॾहिं तूं तरणु सिखियो हो, हीअ तुंहिंजे स्कूल जो पहिरियों ॾींहुं, हीअ तुंहिंजी सालगिरह। हा, पर उन्हनि सभिनी फ़ोटुनि में तव्हां त न आहियो। अमां आहे, अमां ई उहे फ़ोटो कढिया आहिनि। तव्हां कॾहिं बि मूंसां गॾु कोन आहियो। तव्हां किथे हूंदा आहियो बाबा? तव्हां छो न ईंदा आहियो? नौकिरी, नौकिरी अमां, पर तूं मूंसां सदा ई गॾु हूंदी आहीं। हुन पंहिंजो बटूं कढियो ऐं पहिरें ॾींहं खां वठी संदसि आख़िरी सालगिरह ताईं जूं तस्वीरूं पंहिंजे बटूअ मां कढियूं। संदसि बटूअ में पैसा घटि, तस्वीरूं घणियूं हुयूं। तोखे ख़बर आहे लियोना, जॾहिं तुंहिंजी माउ तोखे सुम्हारण महिल लोली ॾींदी आहे त मां उन महिल तुंहिंजी तस्वीर हथनि में झले वेहंदो आहियां, त ॼण मां पियो तोखे सुम्हारियां। मूंखे शायदि उहा ख़बर न हुजे त तोखे केलनि जा केक न वणंदा आहिनि, पर एतिरी ख़बर ज़रूरु अथमि त तोखे ऊंदहि खां डपु ज़रूरु थींदो आहे। मूंखे खणी उहा ख़बर न हुजे त तुंहिंजे पसंदि जो रंग कहिड़ो आहे, पर एतिरी ॼाण ज़रूरु हूंदी अथमि त मुंहिंजी राणी धीअ पंहिंजे पांडा खां सवाइ हंध में सुम्हंदी न आहे। तंहिं करे मां जॾहिं बि ईंदो आहियां त तो लाइ नऊं पांडा वठी ईंदो आहियां, ऐं जे न अची सघां त तोखे कंहिंजे हथां उहो मोकिले ॾींदो आहियां। अच्छा, त अंकल डेविड जेके पांडा खणी आयो हो से तव्हां मोकिलिया हुआ? बिल्कुलु, हा। हिकिड़ी ॿी शइ बि आहे। अच, मां तोखे तुंहिंजो ख़तु ॾेखारियां। थी नथो सघे, मां 3 सालनि जी आहियां, मां ख़तु कीअं थी लिखी सघां? सुभाणे मां 4 सालनि जी थींदसि। हुन टक ॾिना। ॾिस, ही तुंहिंजा हथ जा छापा आहिनि, जेके मूं तुंहिंजे माउ खां घुराया हुआ। जॾहिं मां अकेलो हूंदो आहियां ऐं तोखे कॉल न करे सघंदो आहियां त तुंहिंजे नंढड़नि हथनि खे ॾिसंदो आहियां ऐं चुमंदो आहियां। तव्हां छो न ईंदा आहियो बाबा? मूंखे ख़राबु माण्हुनि सां विढ़णो हूंदो आहे लियोना। मूंखे रुॻो तुंहिंजी हिफ़ाज़त नाहे करणी, पर ॿियूं बि केतिरियूं लियोनाऊं आहिनि जंहिंजो बचाव करिणो आहे। हाणे जॾहिं मां हिते आहियां त ॾिस पाण कीअं था तुंहिंजी सालगिरह मल्हायूं। लियोना ख़ुशीअ मां हिकु वॾी रड़ कई, संदसि कच्छ मां लथी ऐं पंहिंजे कमरे ॾांहुं भॻी। वापसि मोटी त संदसि हथनि में खटम ठठनि जी भरनी हुई। बाबा, ही मुंहिंजूं ज़बरदस्त टॉफ़ियूं आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं अमां को बहितरीनु कमु कंदी आहे त मां खेसि सिर्फ़ु हिकु टॉफ़ी ॾींदी आहियां। अच्छा, हू खिलियो। तव्हां खणो। ठीकु आहे, हिकिड़ी खणां थो। न बाबा, सॼी भरनी खणो। तव्हां सॼी दुनिया में बहितरीनु बाबा आहियो। कहाणी माइटनि जे मुहबत जो वणु केतिरो कमु अची सघे थो। माइट त ॼण हूंदा ई मुहबत करण लाइ आहिनि। औलाद थियो न आहे ऐं ज़िंदगीअ जो सिलसिलो मटियो न आहे। जेकी कुझु पंहिंजो हूंदो आहे उहो सभु परायो लॻंदो आहे। पंहिंजी औलाद जी ख़ुशी पाण खां मथे महसूसु थींदी आहे ऐं संदनि अंग लारा हयातीअ जी सूंहं महसूसु थींदा आहिनि। औलाद फरमाइश करे ऐं माइट पूरी न करे या पूरी करण जी कोशिशि न करे, इहो त थी नथो सघे। हर माइट हस्बे हाल पंहिंजो पाण पतोड़ींदो आहे त जीअं संदसि औलाद जूं आसूं पूरियूं थी सघनि। उहा ॿी ॻाल्हि आहे त औलाद मां केतिरनि खे उन ॻाल्हि जी ख़बर बि कान पवंदी आहे। घणा साल अॻु सूफ़नि जो हिकु वॾो वणु हुयो, जंहिंसां हिकु ॿारड़ो ॾाढो प्यारु कंदो हो। हू रोज़ु उन वण जे चौधारी अची रांदि रहंदो हो। कॾहिं हुन जे मथां ॾारनि ते चढ़ी वेहंदो हो त कॾहिं संदसि छांव में सुम्ही रहंदो हो। खेसि वण सां ॾाढी मुहबत हुई ऐं वण खे बि हिन सां ॾाढो प्यारु हो। वक़्तु गुज़रंदो वियो। नंढड़ो ॿारु हाणे वॾो थी वियो ऐं वटसि हाणे वण जे चौधारी रांदि रहण जो वक़्तु न हुयो। हिकु ॾींहुं उहो छोकिरो वण वटि आयो त वणु ॾाढो उदास हुयो। उन ॿारड़े खे चयो त अचु मूंसां रांदि खेॾ। छोकिरे वराणियो, मां हाणे ॿारु न आहियां। मां हाणे वणनि जे चौधारी वधीक नथो खेॾणु घुरां। मूंखे रांदीका खपनि ऐं उन्हनि रांदीकनि लाइ वरी पैसा खपनि। वण चयसि, मूं वटि पैसा त कोन्हनि, पर तूं ईअं कर जो मुंहिंजा सभु सूफ़ पटे वठि ऐं उहे वञी विकिण त तो वटि पैसा थी पवंदा।
ॿार खे त ॼण ख़ुशी वराए वई। हुन सभई सूफ़ पटिया ऐं ख़ुशि ख़ुशि रवानो थी वियो। तंहिंखां पोइ हू ॻच अरसो न मोटियो। वण वधीक उदास थी वियो। हिकु ॾींहुं उहो छोकिरो जेको हाणे मर्द बणिजी चुको हो सो वण ॾांहुं मोटी आयो। वण हुन खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। वण चयसि, अचु मूंसां रांदि रह। हमरा वराणियो, मूं वटि रांदि खेॾण लाइ वक़्तु कोन्हे। मूंखे पंहिंजे कुटुंब लाइ कमु करिणो आहे। असांखे मथे लिकाइण लाइ हिकु घरु घुरिजे। तूं मुंहिंजी का मदद करे सघीं थो? वण जवाब में चयो, मूं वटि को घरु त कोन्हे, पर तूं मुंहिंजा सभई ॾार कपे सघीं थो त जीअं पंहिंजो घरु ठाहे सघीं। हमरा संदसि सभई ॾार कपिया ऐं ख़ुशि ख़ुशि रवानो थी वियो। वण खेसि ख़ुशि ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो, पर उहो शख़्स वरी वटसि मोटी न आयो। वण वरी अकेलो थी वियो हो ऐं उदासी खेसि वकोड़े वई हुई। गर्मियुनि जे हिकु ॾींहं जो उहो शख़्स मोटियो त वण वरी ख़ुशि थी वियो। अचु ऐं मूंसां रांदि रह, वण चयसि। हमरा वराणियो, मां पोड़ो पियो थियां। पाण खे आराम ॾियण लाइ ॿेड़ीअ जो सफ़रु करणु थो घुरां। छा तूं मूंखे हिकिड़ी ॿेड़ी ॾेई सघीं थो? मुंहिंजो थुड़ कप ऐं वञी ॿेड़ी ठाहे। तूं परां सफ़रु करे सघीं थो ऐं ख़ुशि रही सघीं थो। हमरा थुड़ कटियो त जीअं ॿेड़ी ठाहे सघे। ॿेड़ी ठाहे समुंड में निकिरी वियो ऐं इलाही वक़्तु वरी वापसि न मोटियो। आख़िरकार काफ़ी सालनि खां पोइ जॾहिं हू मोटियो त वण चयसि, मुंहिंजा बच्चा, मूं वटि तोखे ॾियण लाइ हाणे कुझु बि कोन्हे। सूफ़ त हाणे मूं वटि आहिनि कोन। हमरा वराणियो, काई ॻाल्हि कान्हे, मूं वटि बि त हाणे ॾंद कोन्हनि। वण चयो, मूं वटि थुड़ बि कोन्हे जंहिं ते तूं चढ़ी सघीं। हमरा चयो, वण ते त हाणे मां बि चढ़ी कोन थो सघां। वण रोंदे चयसि, मां सची बि तोखे कुझु कोन थो ॾेई सघां। बसि मुंहिंजूं पाड़ूं बचियूं आहिनि जेके बि हाणे मरी रहियूं आहिनि। हमरा चयो, हेतिरनि सालनि जे सफ़र मूंखे थकाए विधो आहे। मूंखे हाणे कुझु बि नथो घुरिजे। बसि आराम करण लाइ का जाइ खपे थी। वण ॻोड़ा उगिया ऐं चयईं, आराम करण लाइ पुराणे वण जूं पाड़ूं ज़बरदस्त जाइ हूंदियूं आहिनि। अचु उन्हनि ते वेह ऐं आराम माण। ॿई ॾाढा ख़ुशि हुया ऐं ॿिन्हिनि जा ॻोड़ा ॻड़ी रहिया हुआ। वण असल में असांजा माइट हूंदा आहिनि। जॾहिं असीं ॿार हूंदा आहियूं त संदन चौधारी खेॾणु घुरंदा आहियूं। जॾहिं वॾा थींदा आहियूं त खेनि छॾे वेंदा आहियूं ऐं तॾहिं वटनि मोटंदा आहियूं जॾहिं असांखे कंहिं शइ जी घुरिज हूंदी आहे या वरी असीं कंहिं मुसीबत में फाथल हूंदा आहियूं। कुझु बि थी पए, माइटनि वटि सदाईं असांखे ॾियण लाइ कुझु न कुझु ज़रूरु हूंदो आहे त जीअं असीं ख़ुशि थी सघूं। कहाणी पढ़ंदे शायदि तव्हांखे लॻो हुजे त ॿारु वण लाइ ज़ालिम हुयो, पर अहिड़ा त असीं सभु हूंदा आहियूं ऐं अहिड़े ई नमूने पंहिंजनि माइटनि सां सलूक कंदा आहियूं। असीं हर ॻाल्हि में खेनि ज़िम्मेवारु सम्झंदा आहियूं। बसि साराह रुॻो उन महिल कंदा आहियूं जॾहिं इलाही देरि थी वेंदी आहे। इन देरि खां जान छॾायो। ज़िंदगी जॾहिं बि मोहलत ॾिए थी त ईअं छो नथा कयो त खेनि वक़्तु ॾियो, साणनि गॾु वियो ऐं उन्हनि सभिनी अहसासनि जी मञता कयो जेके उन्हनि असां सां कया आहिनि। असीं हुननि जा थोरा लाहे त नथा सघूं, ॻाए त सघूं था।